بدين शहर जे खोसकी रोड वार्ड नंबर 1 जे गरीब पुरियत कमर शहजाद जी 8 सालनि जी मासूम न्याणी मोमिना कमर 4 ॾींहं अॻु बाहि लॻण जे करे सड़ी ज़ख़्मी थियण सां संदसि हिकु हथु महज़ूर थी चुको आहे। न्याणी खे मक़ामी अस्पताल में इलाज जे लाइ आंदो वियो। डॉक्टरनि सलाह ॾिनी आहे त नंढड़ी जो इलाज ॿाहिरां करायो, न त नंढड़ी मासूम हमेशह जे लाइ माज़ूर थी वेंदी। मोमिना कमर जे वालिद चयो त आउं ग़रीब पुरियत आहियां, करें त घर जो ख़र्चो हलाइण बि मुश्किल हूंदो आहे। हुन बस वारनि खे अपील कई त मुंहिंजी न्याणी जो इलाज कराइण में मदद कई वञे।